मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं बिना सेरी जे रोज़ो थींदो या न थींदो। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॿी हूंदी आहे त तमामु मुस्लमान जेके रोज़े रखण जा बिल्कुलु आदी हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं अखि लॻी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं निंड अची वेंदी आहे, त पोइ मुस्लमान सेरी न आहिनि करे सघंदा। पोइ हाणे इन जो कन्फ्यूशन जो शिकार थींदा आहिनि त हाणे असांजो रोज़ो थींदो न थींदो। यादि रहणु खपे त सेरी जे रोज़े जे लाइ सेरी फ़र्ज़ु न आहे। अगरि अखि न खुली आज़ान थी वई, हाणे इरादो करे छॾियो रोज़े जो, त अल्हम्दुलिल्लाह मूंखे रोज़ो आहे। बाक़ी रोज़े जे बारे में, सेरी जे बारे में फ़ज़ीलत तमामु वॾी आई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सहरू फ़इन फ़िस सहूरे फ़िल बरका। ए इंसानो, ए मुस्लमानो, सेरी खाईंदा कयो। छाजे करे? अल्लाह जे नबी फरमायो इन सेरी जे अंदरि ख़ुदा बरकत रखी आहे। इहा सेरी मां नबी जी सुन्नत आहे। पोइ सेरी जे अंदरि घणी शइ नथी वणे, सिर्फ़ु नॉर्मली शइ हले थी। अल्लाह जे नबी फरमायो सिर्फ़ु खजूर खाओ, सिर्फ़ु पाणी जो हिकु ढुक पीओ, सिर्फ़ु खीर जो हिकिड़ो ढुक पीओ, सिर्फ़ु मानी जा 2 गिर लॻायो, इहो बि सेरी जे अंदरि शुमारु थिए थो। त जेकॾहिं कंहिं मुस्लमान जी अखि न आहे खुली, आज़ान थी वई आहे, त असां रोज़े खे छॾण जी कंहिं क़िस्म जो कोई बि इजाज़त न आहे। रोज़ो रखिणो पवंदो, भले तव्हांजी अखि खुले न खुले। छाजे करे? हे फ़र्ज़ आहिनि, हे फ़र्ज़ आहिनि। अल्लाह ताला क़ुरान हकीम में, मां आयतूं अॻु में ई पढ़ी चुको आहियां, कुतिबा अलैकुम सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारो, तव्हांजे मथां असां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि। रोज़ा कंहिं बि कंडीशन में न आहिनि छॾणा।